वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ॾिस सोढा, सोढा मां तोखे इज़त सां चवां थो त रब्बो ऐं ख़ादिम खे आज़ाद कर, न त ॿी सूरत में सुठो कोन थींदी। ॾिस शेरोज़ खान, मां मजबूर आहियां। मां जेकर हुकुम मञींदो आहियां न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ खान बहादुर फेरोज़ खान जो, ॿियो कंहिंजो बि न। ॾिस सोढा, पर हिन महिल त तूं ख़ादिम ऐं रब्बो खे हिन कमदार जे हुकुम ते क़ैद कयो आहे। सोढा, तोखे इहा ख़बर आहे इहे ॿई मुंहिंजा राज़दार आहिनि। शेरोज़ खान, तव्हां जे राजधानी जे रिश्ते जे करे ई त हू वेल में पिया। ॾिस काका धणी बख्श, मां सिर्फ़ इन ॻाल्हि ते चुप आहियां जो तूं सालनि खां वठी हिन हवेली जो ख़िदमतदार आहीं। हुन ॻाल्हि खे तूं मुंहिंजी कमज़ोरी न सम्झ। अहिड़ी ॻाल्हि न आहे रईस नंढा, तव्हां जे दर जो ऐं बानू आहे। ही मामिलो ई अहिड़ो आहे जो रईस वॾे खां सवा को उकलाए ई नथो सघे। मुंहिंजी ज़मानत ते तव्हां ॿई खे आज़ाद करे छॾियो। बाक़ी सुबुह जा बाग सुबुह सां मां पाणे ॿिन्ही खे बाबा जे साम्हूं हाज़िर कंदुसि। इहो मुमकिन ई न आहे रईस नंढा। जेसि ताईं खान बहादुर नथो अचे तेसि ताईं इहे ॿई सोढे जी हिफ़ाज़त में हूंदा। हाँ, माना त तव्हां ॿिन्ही इहो विसारे छॾियो। तव्हांखे ख़बर आहे न, मां शेरोज़ खान इन पूरी हवेली जो अकेलो वारिस आहियां। ये न याद रखिजो, वक्त आयो न तव्हां ॿिन्ही खे ॾिसी वठुसि। मां सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ण वियुसि त इन मामले जी ख़बर पई त कमदार धनी बख्श वॾे हिमत वारो कमु कयो आहे। खान बहादुर जे गैर मौजूदगी में एॾो वॾो कदम खणण चर्चे जी ॻाल्हि न आहे। सच चवंदा आहिनि साईं, मालिक वटि देर आहे पर अंधेर न आहे। ज़ीनत जे मामले में त देरी न लॻी ऐं चांडोकी बि हाणे शेरोज़ जे रिश्ते खां आज़ाद आहे। ॿुधो अथमि त शेरोज़ खान नांग वारा फूकारा पे ॾिना। हाणे जॾहिं खान बहादुर जे साम्हूं हुन जी सचाई ज़ाहिर थींदी त हमरा मिलसा आपे मां निकिरी को नुक़सान न करे विझे। खान बहादुर जे अॻियां कंहिंजी मजाल आहे जो ऊंची आवाज में ॻाल्हि करे? लोह के कटे सघंदो आहे मेहरुन सा। शेरोज़ खान बहादुर जो पंहिंजो ई त रत आहे न, सो पंहिंजो रत माण्हू जे सर ते चढ़ी ॻाल्हाईंदो आहे। उहो त तॾहिं न साईं जॾहिं रत बेदाग हुजे ऐं शेरोज़ जे दामन ते त ज़ीनत जे रत जा झंडा लॻल आहिनि, सो वरी कीअं पीउ जे साम्हूं कंध खणी सघंदी। अदा कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। सूर हाणे कीअं? अदा शुक्र आहे अल्लाह जो। अदा पर अदा वॾे जो छो तो पुछी? अरे ओ बनाना ओ दीदी खान बहादुर सॾायो अथसि। सरदार बिजार खान जे ॻोठ में वञी फायरिंग करे आयो हो। खान बहादुर चयो त मत ओच तो पुलिस छापो हाणे तू केॾां गुम थी वञे। अड़ा अड़ा दीदी 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 मां बैल भी दू
अरे बल्दी भी जी मां तू सही तो चई भाईड़ा झेड़ा फसाद सही ना है पर अधा साले की केर चए भागण वे मुझे किला राखियो अदा गुलाम रसूल चए तो त सबर मां कम वठ वेड़ झेड़ में को भी फायदो कोने दुआ करती दुआ कर त बस हिकिड़ो भेरो पंहिंजे भाउ गुलाम रसूल जो बलांत कयां बाक़ी मां तोसां वाइदो थो कयां त उन खां पोइ वरी कॾहिं बि हथियार खे हथ न लाईंदुसि ए बिनी आरज कर ख़बर मूं पक्की ख़बर वरिती आहे अॼु राति बिजार खान केटीअ ॾांहुं निकिरंदो गॾु केरु केरु हूंदसि इहे 3-4 गार्ड हूंदसि तूं जंग में इंतज़ार कजां वो जीअं उतां कतां निकिता ऐं तोखे होशियार करे छॾींदुसि ठीकु आहे राजू पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ ईअं न थिए जो कंहिंजी ॻुझी नज़र थो थियो हुजे मुंहिंजो फिक्र न कर सालिया हीअ जान अचणी वञणी शइ आहे बसि कंहिं दोस्त जे कमु अची वञे ईअं सम्झ ॼण ज़िंदगीअ जो कर्ज़ अदा थी वियो भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो तोखे किथां का सुस्त ॿुधण में न आई बसि हिकिड़ो चकर ख़बर पइजी वञे त गुलाम रसूल जी ज़बान कंहिं वठी हुनजी तमामु मुंडी कटी चोराई ते उछलींदुसि खाना चाक ताई अॼु सफ़ा मोह पियो हुई ॾाढा हर इंसान जी ज़िंदगीअ में ग़मियूं बि ईंदियूं आहिनि ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि तकलीफ़ूं मुश्किलातूं बीमारियूं पिणु ईंदियूं आहिनि पर हर इंसान खे घुर्जे त उन्हनि सभिनी मुश्किलातुनि ऐं परेशानियुनि खे सब्र सां पार करे वञे त बहितर आहे चिबड़ खान तुंहिंजे नज़र में मां वॾो कमीनो हूंदुसि ऐं वॾो ज़ालिम हूंदुसि पर तोखे हिकिड़ी सलाह ॾियां छा थो चवणु चाहीं अॼु सरदार बिजार खान कोट जे दौरे ते अचे पियो थो त तो वरी सरदार खे छा कयां छा कंदेसि मिंथ मेड़ आज़ियूं कजांसि तुंहिंजे करे मां बि आज़ियूं कंदोसांसि सॼी ज़िंदगी गुज़री वई थिए हिते बांदी खाने में वञी बचनि सां मिल सुठो हिन में अथई ॾाढा तोखे जॾहिं सभु ख़बर बि आहे त हरू भरू मूंखे चेड़ाइण जूं ॻाल्हियूं छो थो करीं चिबड़ ॿियूं ॻाल्हियूं त वञी खॾ में पवनि यार का चङी ॻाल्हि थो कयां उन खे त हीअं सां हंडाए न सॼी ज़िंदगी क़ैद खाने में गुज़री आहे तुंहिंजी जॾहिं ख़बर पई त चिभिड़ चिराग चाबो ई हिकु लाला मालू खलास हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ ॾाढा जंहिं ॾींहुं बि तुंहिंजे सरदार जा ई कोट केराए मां लिखुसि त तोहारे सरदार खे मेले में मौत जो खूह ज़रूर घुमाईंदुसि तोहारे सरदार जो सिर मां खणंदुसि मां
अड़े शम्स तव्हांखे त सुबुह जो अचिणो, तव्हां हींअर कीअं अचो? सुभाणे मूंखे ज़रूरी कम सां हैदराबाद वञिणो आहे। मूं सोचियो त तव्हांखे खेड़ी ऐं ॿिज जा पैसा ॾेई वञा। नंढो मुंहुं वॾी ॻाल्हि, हिकिड़ी ॻाल्हि चयो, नाराज़ त न थींदा? न नाराज़ कोन थींदुसि। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? यार शम्स, मां हिकिड़ी दोस्त वांगुरु तोखे सलाह ॾींदुसि। हीअ जेकी तो ज़मीन ख़रीद कई आहे न, इहा धणी खे वापसि करे छॾ, या वरी खान बहादुर खे विकिणी ॾियां, ईअं ई न? ईअं जो ईअं। छा हुन तोखे थ्रेट ॾिनो आहे, विॼारियो अथई या वरी तोखे धमकायो अथई? ॾिस शम्स, असां ग़रीब ऐं मिसकिन माण्हू आहियूं। खान बहादुर खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। हुननि जे ज़मीन जे विच में ॿिए कंहिंजी ज़मीन न हुजे। इन खान बहादुर जो गुरूर ऐं तकबर तोड़ण लाइ त मां हिन मैदान में लथो आहियां। जब्बल सां जे टकराइबे न त जब्बल खे कुझु कोन थींदो, पर तुंहिंजो मथो फाटी पवंदो। ॾिस शम्स, या अल्लाह साईं, मुझे भा साले दे खैर कजा। चांडो की मुमल तू अॼु हिते कीअं आई आहीं? चाची शहजादी खे ख़बर पई त तोसां नाराज़ न थींदी? अम्मा नाराज थे त भल थे, मां त हिते तोखे मुबारकूं ॾियण आई आहियां। मुबारक ॾे। तूं छा थी भाई? शेरोज खान सां संग थियण ते मां ॾाढी ख़ुशि हूंदसि। इहो संग हिकु वक़्ती समझोतो आहे। मां हिन हैवान सां शादी कंदसि। मूंखे ख़बर आहे भेण, शेरोज बि को माण्हू आहे जंहिंसां जुड़ण में कंहिंखे ख़ुशी थींदी। पोइ मुबारक ॾियण जी ॻाल्हि छो कई? असांजी जेकी साहेड़ी आहे न ज़ीनत, हुन ते जंहिं ज़ुल्म कयो न, उहे माण्हू पकड़िजी विया आहिनि ऐं मां तोखे इहा ई ख़ुशी जी ख़बर ॿुधाइण आई आहियां। कंहिं पकड़ियो उन्हनि खे? पुलिस? मूं त ॿुधो आहे शहरोज खान ज़ीनत सां इहो ज़ुल्म कयो आहे। इहे जेका पकड़िया आहिनि न, हिननि शहरोज खान जे चवण ते त ज़ीनत खे अगवा कयो हो। पोइ छा शहरोज खान खे खान बहादुर बख्श करे छॾींदो? बाबा चए पियो त खान बहादुर कराची वियल आहे, अॼु वापसि ईंदो, पोइ ख़बर पवंदी। चाचा धणी बख्श ते ज़ोर रखजा त ज़ीनत सां इंसाफ कराइण में पंहिंजे वस का न घटाए। तो जेका साज़िश मुंहिंजे खिलाफ तैयार कई आहे न, यादि रख, मुंहिंजो ड्रोड़ मूं वटि आहे। भलाई जो तो कोई ज़मानो ही ना है रहियो। मां चांड्रो की खे लाड़ा लपा ॾेई तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कराई आहे। ऐं जेको तुंहिंजो रवैयो मूंसां आहे, उहो त तूं पाण बि ॾिसी थो ऐं बहितर ॼाणी थो। ऐं खान बहादुर सां बि तुंहिंजी इहा शिकायत मूं नाहे कई। छा इहो मुंहिंजो एहसान तुंहिंजे मथां घटि आहे? चांड्रोकी के तो कीअं राज़ी कयो, इहा मूंखे अलफ़ खां वठी ये ते ख़बर आहे। मूंखे ज़ीनत जे ॾच में कंहिं फासायो तो तुंहिंजो साथ ॾेई रहियो आहे धणी बख्श। यादि रख, तुंहिंजी हरकतनि खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। चाहे मां
हुजन या बात मूंखे सभु ख़बर आहे जेके बि तोखे रिकॉर्डूं पहुचनि थियूं तोखे पहुचाए केरु थो ज़ेबू हीअ तोखे सभु रिकॉर्डूं पहुचाए थी मां हुनखे ॾिसी तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जीअं इन्हनि ॻाल्हियुनि जी हुन ते ख़बर पवे जी इहे तोखे ॻाल्हियूं ॿुधाए ऐं तोखां इनाम वठी ऐं तूं त बहितर ॼाणी थी त हीअ इनाम वठी करे ऐं पंहिंजनि बचनि जो पेट गुज़र कंदी आहे तो जेका शतरंज जी चाल मुझे खिलाफ खेड़ी आहे न कमदार ऐं सोढे जड़ा माण्हू मोहरे तौर तो मैदान में लाता है याद रख तमाम जल्दी है ऊंधे मुंह किरंदई शहरोज़ मुंहिंजा माण्हू ऊंधे मुंहुं किरनि या सिधो किरनि ख़ैर आहे ऐं हा इहा ॻाल्हि तूं कन खोले ॿुधी छॾ त मां ही ज़ीनत जूं आहूं ऐं दाहूं तोखे कॾहिं सुख सां सुम्हण ऐं जीअण न ॾींदियूं मज़लूम जूं आहूं अर्श ऐं फर्श लोॾे छॾींदियूं आहिनि तूं छा आहीं तूं त कुझु बि न आहे ओ अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाई ओ रंगी रंग बनाई ओला हेड़ा बूथ बिठाई। अरे छोरा गामण मूंखे इहो त ॿुधाए केॾा धूड़ पाइण वियो है ना सुबुह साण चांहि चुको वात ना गभो पेट में हा मूंखे इहो त ॿुधाए तूं होए किथे वे अमड़ वे मां तोखे ॿुधायां थो वे अमड़ जी चल मासी ज़ेबू जी ॻाल्हि सॼी राति मूंखे पेट में वट वेंदो केॾी महिल हीअं वञा केॾी महिल हीअं वञा तूं सुती पई तोखे कीअं उथारियां सुबुह सवेर सिज कनी बि न कढी हीअं जो निकिरी वियो मैं वॾो गंद करे आयो आहियां मुंहिंजो मतिलबु पेट हल्को करे आयो आहियां बाहे का लॻई छोरा ॿुध तूं हवेली त कोन वियो है हा अमड़ सुबुह सवेर हे ॾिस पूरा 500 कमाया मां 500 हुजे ई तोस हाय अल्लाह साईं तूं रहम कर छा मूंखे सम्झ में नथो अचे निभागो करे छा आयो आहे हाणे मुंहिंजी ज़ेबुल जो छा थींदो जी चल मड़ मासी ज़ेबुल खे कुझु कोन थो थिए हे वठ तूं डोकड़ हल्लो कोर छा गुमा दिल खोले छो करे खा कोठ वारनि खे ॿुधाए मां पंहिंजो गोश्त खाधो आहे माशाल्लाह 13 महीनो गोश्त मुंहुं न ॾिठो आहे निभागा छोरा मासी खे वेल में विझी आयो आई हां ऐं हाणे वरी चई थो त मूंखे हल्लो बोड़ खारा धूड़ न विझई बूथ में अमड़ एड़ी मिठड़ी मिठड़ी धमकियूं न ॾे न त मां वेंदो मैं खान बहादुर खान ॾे ऐं ॿुधाईंदो मासी ज़ेबुल ऐं अमड़ इन रुखसार बीबीअ पोयां थी उनजा पेर कढण पोयां अथई तोखे जेको पंहिंजो अच्छो मुंहुं करणो हो न सो त तूं करे आए जे बाकी का कसर रहिजी वई आहे उहा बि पूरी करे छॾ मासी तो ये सुठो कम कयो आहे जेके मां लिकाए सवाब कटा तो खान बहादुर जे घर खे ईअं वठी उॾई वांगुरु अची पूरो करे छॾियो इहो भलो कमु आहे अहिड़ो धकण मां रेसलर रही आहे अदी ॾिसे थी न ॿुधे थी न हथनि सां पाले वॾो कयो आहे उनजी ॿोली त ॿुध कीअं तो मुंहिंजे मथां फर ॻाल्हाईंदो वञे तूं कुझु हिनखे चवेस नथी न मुंहुं न मांडरो जिद्दी कारो बुछड़ो हीअं चंबो हणाए न भित ते छापजी पवंदे न मां पुछणो आहे बाक़ी ता ॿई भेनरूं सो न परी हुयो अमड़ ओ मासी कामन जा बच्चा काम हूंदा अथव पता पाण खे सुणियूं सम्झो अड़े किन्ना कारा जे 500 रुपया पिया खपनी न अचे मूंखे चाया 500 छा 1000 ॾियां हां 500 रुपए जे लाइ वञू ते बक करे आयो हां सॼी मुंहिंजी रोज़ी ख़राब करे आयो हां हाणे मूंखे वॾेरी चेती त हवेली में पेर बि न पाइजाए अदी ॾिसेस थी न तोखे ज़रूरत हूंदी आहे जो मां तोखे न ॾींदी आहियां न घुरी वठे न जान कुछ भी थई न मूडे न अचजाए ये चुप हणी मूड राईंदी मैं इसा थी थाने नंढी मालकियाणी तोखे केतिरो थी कम अचे अड़ी ज़ेबुल तू खणी चुप कर के साथी मथो अटकाई निभागो छोरो जेकॾहिं ही सौ सिधो हुजे हा तो मुंहिंजे लाइ एतिरो ॿारण ॿारे हा छोरा उथी
ॾिसी छा थो थी निभाॻाए था सॼो ॾींहुं भितनि खे कन ॾियो बीठो आया ॿाहिरि जी बि का दुनिया अथई ॿाहिरि वञी मर अम्मा मूंखे डप लॻी रहियो आहे बाबा शेरोज खान खां पिटाए पाण सां गॾु असांखे बि खतरे में विझी छॾियो आहे सच्चाई जो रस्तो खूनी जंग मां गुज़रंदो आहे धीअ अगरि डिॼंदो इंसान त पोइ सच कीअं ॻाल्हाईंदो अम्मा इहा ॻाल्हि त आहे पर मासी फापुल कारी ज़बान वारी आहे सफ़ा कारी ज़बान वारी इहा जीअं चवंदी आहे न ईअं ई थींदो आहे अम्मा इन जे करे मां परेशान आहियां वरी कहिड़ी बकवास कई आहे इन धुतीअ फापल मूंखे त हिन जो को न को बंदोबस्तु करणो पवंदो सॼी उमिरि पिणे जी इन हवेलीअ जूं मटियूं भरींदे भरींदे गुज़री वई फापुल चयो पई त ज़ीनत वारे मामले में शेरोज खान जो नालो गंढीदा बाबा बि जीअं ढंढ जे भर में रहंदो हुजे वागुन सां वञी वेर विधो अथसि वागुन सां इन फापल धुतीअ जो त धंधो ई इहो आहे पासिया हूंदसि ॿ टे पैसा इन शेरोज खान जो इन हवेलियुनि जे बहाने पिणे खे धमकियूं ॾेई चुप कराइण जी कोशिश थी करे तूं माठ करे वेह रुगो अधु ज़िंदगी मूं रंज ख़ुशी में गुज़ारी आहे बाक़ी नुक़सान मुंहिंजे रब जे हथ में आहे जेको हू चाहींदो ईअं ई थींदो अम्मा पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त तूं नाराज़ न थींदी आहे पोइ मां चवंदीसि हा चओ आऊं चाचे शाह मुराद वारनि जे घरां थी आई आहे तोखे केतिरनि दफ़ा मूं झलियो आहे त इन शाह मुराद वारनि जे घर न वेंदी कर सम्झ में नथी अचे कुझु सोच का कम वठी थी आहे एॾी ख्वारी थी आहे माण्हू छा चवंदा इहो ख्वारी जो ठुकुर मथे ते भञण खां पोइ नींगर नथी मुड़े अम्मा इन ॻाल्हि खे पूरा 4 वरिया थी विया आहिनि पर धीअ कंहिं कंहिं जो मुंहुं बंदि कंदासीं माण्हू छा चवंदा माण्हू वॾा साल छुटन फटन तक कड़ियूं छिकींदे देर कोन था कोनी तूं पंहिंजे पीउ जे पग जो कुझु ख्याल कर तोखे शाह मुराद जे घर वेंदे कंहिं ॾिठो त कोन इन धूतीअ त कोन तोखे ॾिठो अम्मी तव्हां मूंखे सॾियो हा चांडो की धीअ अच मुंहिंजे पासे में वेह मूंखे कुझु तोसां ॻाल्हाइणो आहे ज़रूर का ख़ासि ॻाल्हि हूंदी अम्मी अॼु तव्हांजे लहजे जी मिठास मां लॻे थो त का ख़ासि ॻाल्हि आहे मुंहिंजी चरी धीअ मां जे लहजे में त हमेशा मिठास ई हूंदी आहे औलाद लाइ ख़ैर तूं इन ॻाल्हि खे छॾ इहा मुमल छो आई हुई तोॾे तोखे ख़बर आहे त तुंहिंजो पीउ केॾो बिर थी वेठो आहे अम्मी कई वरी गुज़री चुका आहिनि बाबा साईं अञा ताईं इन वाक्य खे विसारण लाइ तयार न आहे रुगो इन वाक्य खे गुज़रंदे वरह न थिया आहिनि पर तुंहिंजे भाउ मल्हार खे घर छॾींदे बि वरह थी विया आहिनि मुंहिंजी धीअ पुट जे इंतज़ार जो दुख छा हूंदो आहे उहो तूं मुंहिंजी अखियुनि में पढ़ी सघी थी मुंहिंजी धीअ बाबा साईं हुन वक़्तु खान बहादुर जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ बग़ावत छो न कई अम्मी छो त मल्हार खे ॻोठ छॾायो हाणे जॾहिं ख़बर पइजी वई आहे त इहा मासी फापुल जी साज़िश हुई त बाबा साईं फ़ैसिलो उथलाए अदा मल्हार जे ॻोठ अचण ते पाबंदी छो न हटाई हाणे पुराणे ॻरियल मुर्दनि खे खोटण मां कहिड़ो फ़ाइदो बस तूं हाणे मूमल खे न्यापो कर त हू आईंदा असां वटि न अचे अम्मी मूमल ॾाढी सुठी छोकिरी आहे हू सालनि खां ॾुखायल ऐं परेशान आहे मूंखे हुन ते ॾाढो रहम ईंदो आहे इहो आउं नथी चवां इहो तुंहिंजे बाबा साईं जो हुकुम आहे ज़माने बि हुन सां नाइंसाफ़ी कई ऐं अदा बि तव्हां बि बाबा बि कंहिंखे मोहबत जी एॾी वॾी सज़ा त न ॾिबी आहे अम्मी सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।